अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम सिधी गाल में मां आहियां जी मेज़बान ज़ारा हुसैन। असां संगत मौजूद आहिनि सीनियर तजिया निगार गुलाम नबी मोराई साहब। नाज़रीन, प्रोग्राम सिधी गाल हर हफ़्ते अंगारे अरबा ते शाम जो 7 वगे जी ख़बरुनि खां पोइ हमारे रिपीट ॾिसी सघंदा। जी सर, पेट्रोल सस्ते थियण जा इम्कान आहिनि? सुठी ॻाल्हि आहे, छो कीअं थियो त था? जी इन करे खिलां पई त पहिरें दफ़े असां पंहिंजे प्रोग्राम में कुझु सस्ते थियण जी ॻाल्हि करे रहिया आहियूं। आलमी मार्केट में तेल जी क़ीमतनि में घटाई जो ॾिसो ॻाल्हि इहा आहे त असां वटि तेल जेको आहे महांगो उन जे करे जो हुकूमत टैक्स हणे थी उन ते घणो जी त जीअं पंहिंजा उहो कम फेडरल गवर्नमेंट पंहिंजा टैक्स जी नंबर वधाए। जीअं टैक्स घटि हुजनि त असांजो शायदि पेट्रोल एतिरो महांगो न थिए असां वटि। जी पर ॾिसूं कीअं था कनि मैनेज। पर हाणे ॻाल्हि ॿुधो, ॿुधण जी ॻाल्हि हिकिड़ी आहे, जी थिए छा थो उहो ॿी ॻाल्हि आहे। या परीहं 16 तारीख़ ख़बर पवंदी या सुभाणे राति जो ख़बर पवंदी 15 तारीख़ राति जो 12 बजे। जी ठीक। अच्छा, वज़ीर आज़म इमरान ख़ान गवादर में मुहाणनि जो 1 महीने खां मुसलसिल एहतजाज करे रहिया आहिनि। नोटिस वठंदे उन्हनि खे ख़ातिरी कराई आहे त उन्हनि जा मसइला हल कया वेंदा। भई कहिड़ा मसइला उन्हनि जा एॾा ॾाढा सीरियस क़िस्म जा आहिनि न। हिकिड़ो मसइलो थोरी आहे हुननि जो हिकिड़ो मसइलो थी आहे त जीअं इहो सी पैक जो मामिलो शुरू थियो आहे त उते वॾा वॾा ट्राला अची फिशिंग था कनि, मच्छी मारे था वञनि। उन्हनि ग़रीबनि खे जेके नंढा नंढा उन्हनि जा ॿेड़ियूं आहिनि जंहिंजे थ्रू मच्छी मारींदा उन्हनि जो रोज़गार ई वॾो हुयो उते। न को उते त ॿियो न को तेल न को गैस, न रोज़गार ई वॾो हुयो उते। छा आहे त वॾा वॾा ट्रेला बैनुल अक़वामी कंपनियूं अची मच्छी मारे हली थियूं वञनि। हिननि खे इजाज़त ई कान्हे बज़ाहिर हुन वॾे ट्राले जे मुक़ाबले में ही छा मच्छियूं मारींदा। हिकिड़ो त वॾे में वॾी ॻाल्हि इहा थी आहे हुननि सां। ॿियो त उते ज़रूरत जूं शयूं ईरान खां ईंदियूं, बिजली ईरान खां ईंदी, बॉर्डर बंदि करे छॾी आहे। हाणे बॉर्डर जो बंदि करे छॾी आहे त तव्हां बि न पहुचायो, ईरान खां बि न अचे त हू काॾे वञनि माण्हू। ॿी जेका इम्पोर्टेंट ॻाल्हि ॿुधो जेका पहिरियों दफ़ो ॾिठी आहे त बलोच नियाणियूं ॿाहिरि निकितियूं आहिनि। बलोच नियाणियूं ॿाहिरि निकितियूं आहिनि ऐं उहे बि इन एहतजाज में जेको आहे सो अॻियां आहिनि। ज़ाहिर आहे जॾहिं ॾिसो न कंहिंजे बि तव्हां पेट ते लत रखंदो त ज़रूरु उहो फतकंदो त सही न। इहो बलोचनि जो फतकण में असां हुन सां गॾु आहियूं। छो त हर इंसानु जेको जिते बि आहे जिते हुन सां ज़ुल्म ॾाढो जबर थिए असां हुन सां गॾु आहियूं। ख़ासि तौर ते तव्हां त सोशलिस्ट हुन सां गॾु आहे ई आहियो। ऐं तंहिंजे करे मां बि चवंदुसि त तव्हां बि हिकिड़े ॾींहुं वञी उते ऐं एहतजाज में शरीक थी उन्हनि सां यकजहतीअ जो मुज़ाहिरो कयो। हिते करणु खपे। एक्चुअली छा आहे त ॻाल्हि ॿुधो, ॻाल्हियुनि सां न प्रेस क्लब हैदराबाद वटि तव्हां जहिड़ा वर्कर आहिनि जेके बि उहे अहिड़े क़िस्म जो एहतजाज रखनि, हिकिड़ी यकजहती तॾहिं थींदी। उन्हनि खे ख़बर पवंदी त सिंध में माण्हू बि असां सां गॾु बीठा आहिनि। नंढे कमरे में लेक्चर ॾेई उनजो फ़ाइदो न आहे। भई ॻाल्हि इहा आहे त तव्हां हिकिड़ो एहतजाज करे ऐं तव्हां उन एहतजाज खे रिकॉर्ड करायो त जीअं उतां जा भलो कनि त भई हीउ असां सां गॾु आहिनि माण्हू। जेसि ताईं सुवाल आहे त इमरान ख़ान जो, इमरान ख़ान खे वज़ीर आज़म खे ॾिसणो पवंदो त छा हू झले सघंदो चाइना खे त तव्हां मच्छियूं न मारियो या ॿियनि कंपनियुनि खे। असां त बेहोशी जे आलम में आहियूं न। असांखे त जेको आहे को रुॻो सोनहरी ख़्वाब ॾेखारे त असां उनजे पोयां लॻ वठूं। ॻाल्हि इहा आहे त बाबा तव्हां लोकल माण्हू, पाणी पीअण जो मिठो कोन्हे उते, उन जूं ज़िंदगी अजीरन आहे उते। तव्हां वञी जेके आहे जेको बि कयो अथव तव्हां उते अच्छा ॿियो हुननि जो वॾी डिमांड आहे लोकल माण्हू खे जॉब आहे कोन। मच्छी मारण वारो कमु धंधो बि बंदि अथव, नौकिरी बि कान्हे। नौकिरी बि वरी ॿाहिरां माण्हू था अचनि, पंजाब मां चाइना मां हेॾां था अचनि। सो हुननि जी ॻाल्हि ॾाढी वैलिड आहे। इमरान ख़ान छा थो सम्झे त हिकिड़ो माण्हू जेको बुख पियो मरे उहो इंतज़ारु कंदो हिन जे नोटिस वठण जो। जॾहिं नोटिस वठे जॾहिं जेसि ताईं ख़बर पए तूं वेंदो गुज़ारे वेचारो। सो तंहिंजे करे इहे शयूं क़ौम जे लीडरनि खे पाण महसूसु करणु खपनि, सोचणु खपनि। हिकिड़ो गवादर ईअं न आहे न, गवादर दुनिया जो हींअर ॼण उन हिसाब सां सरताज हर कंहिंजा अखियूं गवादर में आहिनि ऐं तव्हां उतां जे माण्हुनि खे ईअं पुछड़ो कयो, ख़राबु कयो। सो तंहिंजे करे इमरान ख़ान खे नोटिस वठण जे बजाए वञणु खपे, उते वञी ॻाल्हियूं ॿुधे हुननि जूं। तॾहिं वञी ॻाल्हि जेका आहे सा हुननि जे ज़ख़्मनि ते को थधिकार पवंदो या ज़ख़्मनि ते का मलम पटी थींदी। अच्छा, इमरान ख़ान इहो बि चयो आहे त बलोचिस्तान ऐं वज़ीरिस्तान जे नाराज़ माण्हुनि सां असां ॻाल्हियूं बि कंदासीं, मगर तुंहिंजे वस खां ॻाल्हि ॿाहिरि आहे इमरान ख़ान, तुंहिंजे वस खां ॻाल्हि ॿाहिरि आहे। ॻाल्हि आहे त माण्हू इहे नाराज़ इन जे करे आहिनि जेको जिन उन्हनि सां तूं बि कुझु कोन करे सघंदे। जिन सबबनि जे करे उहे नाराज़ आहिनि उन में तो को बि कुझु बि न करे सघंदो। उहे जेसि ताईं उहे फोर्सिस इहो फ़ैसिलो नथा कनि त हिननि सां डील कजे।
अवल त ॻाल्हि इहा आहे न त एतमाद जी वॾी फिज़ा, एतमाद तमामु ज़रूरी आहे, उहा न ई खोट आहे। एतमाद हुजणु खपे, मूंखे ज़ारा ते हुजणु खपे, हिकु पाकिस्तानी सिंधी जे सां ज़ारा खे मुंहुं में हुजणु खपे। उहो एतमाद न आहे त पोइ कहिड़ी ॻाल्हि वधंदी अॻियां, का बि ॻाल्हि अॻियां न वधंदी। सो इमरान खान ॾिसो ॻाल्हि आहे त हिकिड़ी कबी आहे पब्लिक जे कंज़म्पशन जे लाइ पॉलिटिक्स में, हिकिड़ी कबी आहे अमली तौर ते कमु करण जे लाइ। जेसिताईं असां इहे सभु ॾिस ज़ारा ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं तारीख़ में था वञूं त असां ते नालाइकनि, हुकुमराननि जे नालाइकनि, ग़लति फ़ैसिलनि, पाकिस्तान त टोड़े जहिड़ो क़ाइद अज़म जो, क़ाइद अज़म जो पाकिस्तान त 56% हली वियो, असांखे छॾे वियो। चलो जी 44% खे बि असां संभाले कोन था सघूं। असां में अहलियत एतिरी आहे न लीडरशिप में, उहा ॾाढो इम्पॉर्टेंट आहे। मां सम्झां थो त जेकॾहिं साउथ अफ्रीका तरक़ी करे सघे थो, हुनजो वॾो लीडर जेको ॾहाका जेलण में पियो हुजे, ऐं पोइ उहो चए त हाणे विढ़ी त पूरा हिक ॿिए सां कोन पवंदासीं, गोरा ऐं कारा हिक ॿिए सां विढ़ी त पूरा कोन पवंदा, तंहिं करे ट्रुथ एंड रिकन्सिलेशन कमेटी ठही, जंहिं कमेटीअ चयो त बाबा ही हिन जा हक़, हिन जा हक़, उहो करे ई पाण नेल्सन मंडेला जेको आहे सो पाण आराम सां वेही रहियो, त हाणे तरक़ी पियो करे। तंहिं करे असांखे बि पाकिस्तान खे बि ऐं पाकिस्तान में जेके माण्हू मैटर था कनि उन्हनि खे बि ट्रुथ एंड रिकन्सिलेशन कमेटी ठाहे हक़ीक़तुनि खे ॾिसी त कंहिं कंहिं छा छा ॿेड़ो ॿोड़ियो आहे पाकिस्तान जो, उन्हनि खे बाक़ाइदा हिकिड़ो अहिड़ो ब्लैक किरदारु, कारो किरदारु चई ऐं अॻियां वधनि। जेसिताईं असां कारे खे कारो कोन चवंदासीं, जेसिताईं अछो खे अछो न चवंदासीं, कुझु बि न थींदो। अच्छा, वज़ीर आज़म साहब इहा ॻाल्हि तॾहिं बि कई हुई जॾहिं हुकूमत में हू नओं आया हुआ, तॾहिं बि उन्हनि ॻाल्हि कई हुई त असां बलूचिस्ताननि सां, जेके नाराज़ बलूचिस्तान जा माण्हू आहिनि, उन्हनि सां ॻाल्हियुनि करण लाइ तयारु आहियूं। पहिरीं ॻाल्हि त मूंखे ॿुधायो त भला ॻाल्हि इहा आहे त बलूचिस्तान वारनि जो आहे न, तव्हां उन्हनि खे पाकिस्तान में कीअं शामिलु कयो? पहिरीं थोरी तव्हां पाकिस्तान में 14 अगस्त 1947 ते थोरी तव्हां शामिलु हुआ, पोइ कीअं तव्हां उन्हनि खे शामिलु कयो? अहिड़े नमूने सां बहालपुर थोरी तव्हां सां गॾु हो स्टेट, उहा बि कान्हे। तव्हांखे सभिनी पाकिस्तान जे खे हिकिड़ी मुक़दस ॻाल्हि सम्झी भई मुस्लमाननि जो मुल्क आहे, उन्हनि खे तव्हां उन्हनि सां जुठियूं कढियूं छो कयूं? जॾहिं तव्हां उन्हनि सां जुठियूं कयूं आहिनि त पोइ एतमाद जी फिज़ा ई कान्हे न। सभु ॻाल्हि एतमाद जी फिज़ा ते थींदो आहे, एतमाद आहे ई कोन, न बलोचनि खे हुकूमत में फॉर दैट मैटर सिंधियुनि ते बि इल्ज़ामात इहे जेके आहिनि से ईअं था कनि, हूं था कनि। अड़े बाबा ॻाल्हि इहा आहे, सिंध जी त कहाणी बि आहे। सिंध त ॾींहं पहिरें खां फुरिजे पई, लुटिजे पई। 14 अगस्त 47 सिंध पोइ बि चए थी असां मां पाकिस्तान आहियां। सिंध जो माण्हू हिकिड़ो बि क़ौमी धारे खां ॿाहिरि वोट कोन थो ॾिए, छो त का हिकिड़ी सीट बि कान्हे, का हुजणु खपे, कान्हे। क़ौम परस्तनि वटि सीटूं हुजणु खपनि ऐं सोशलिस्ट वटि सीटूं हुजणु खपनि, हिकिड़ो उहो कलर नज़र अचे, बसि उहो कोन्हे। पर ॻाल्हि इहा आहे त उनखां पोइ उन तव्हांजे माण्हुनि में तव्हां शक कयो। ईअं हिकिड़ो दफ़ो छा थियो जो SSP हुते मुंहिंजो दोस्त, हुन मूंखे चयो त अचो त तव्हांखे माण्हुनि छोकिरनि सां मिलायां। माण्हुनि छोकिरनि सां मिलियुसि त उन्हनि छोकिरनि खां पुछियोसीं तव्हां इहो छो कमु कयो? उन्हनि इहो कोई नंढड़ा बम छा था चवनि जेके रखंदा आहिनि, उन्हनि को रखियो। सो जंहिंसां छा कयूं, असांखे 15-20 हज़ार मिलंदा आहिनि, बेरोज़गार आहियूं, असांखे उन करे असां रखींदा आहियूं, असांजो ॿियो कहिड़ो इंट्रस्ट आहे। ऐं वाक़ई हुननि जो ॿियो को बि कोन हो, बुख हुई। सो बुख में जेको माण्हू करे, तव्हां हुनखे न मारियो, तव्हां हुनजे बुख जो मसइले जो हल कढो। सही था चओ। ठीकु। सर, अॼु कराची में हिकिड़ी समाजी वर्कर छोकिरी सबा नाले छोकिरी खे क़तल कयो वियो आहे। उर्दू स्पीकर हुई, जंहिं कल्चर डे ते हिकु सुठी तकरीर बि कई हुई, पढ़ियल लिखियल छोकिरी हुई। छुरियुनि जा वार करे अॼु हुनखे क़तल कयो वियो आहे। बसि हाणे ॾिसो, मां त नथो चवां त उनजे करे मारियो आहे, पर असांजो त असेट हो न, सिंध जो त असेट हो न। सिंध में जेको हमआहंगी जी ॻाल्हि करे, सिंध में जेको मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जे हमआहंगी जी ॻाल्हि करे, सिंध में रहंदड़ मुस्तक़िल बाशिंदनि जे हमआहंगी जी जेको ॻाल्हि करे, चाहे उर्दू स्पीकिंग हुजे, चाहे सिंधी स्पीकिंग हुजे, उहो ताक़त आहे सिंध जी। उहो हिकिड़ी ताक़त भई हली न, बाक़ी हाणे असबाब कहिड़ा आहिनि उनजी ख़बर कान्हे, पर ताक़त ख़तमु थी वई न उहा असांजी। जेका हिकिड़ी छोकिरी न्याणी उर्दू स्पीकिंग बि सिंधी त हुई न, सिंध जी हुई न, ॼाई सिंध जी ॼाई हुई, हिकिड़ी सिंध जी ॼाई, उहा जॾहिं सिंध जी ॻाल्हि करे
त उनखे उनजो जेकॾहिं ईअं क़तल थिए त असांखे हमदर्दी त थींदी न। जी बिल्कुलु। अच्छा सर, सिंध हुकूमत ऐं UAE जे विच में सहियूं थियूं आहिनि त वेस्ट मटीरियल मां बिजली ठाही वेंदी, रांदियुनि जे हवाले सां, साफ़ पाणी जे हवाले सां मुआहिदा कया विया आहिनि ऐं सियाहत खे हथी वठाइण लाइ तमामु घणी ज़रा को एक्सपीरियंस सुठो कोन्हे माज़ी में। अच्छा। हा, PTCL विकिरो थी, उहो हुनजो कारो मुंहुं थियो, हुन में सभु माल हली वियो। KEC विकिरो थी, अॻियां फ्रंट मैन त अरब हुया, पोइ पोयां केरु बि हुयो। हाणे ॻाल्हि इहा आहे त असांखे अलाह करे इन जो को चङो नतीजो निकिरे, पर अञा माज़ीअ में असांखे कोन्हे को। एतिरियूं स्कीमूं आहिनि, एतिरियूं प्रोजेक्ट्स आहिनि, जेकॾहिं हुकूमत चाहे त उन्हनि प्रोजेक्ट्स खे थ्रू पार्टनरशिप करे त उहो बि थी सघनि थियूं, पर उहो सोच कान्हे। न सिंध हुकूमत जी सोच आहे, न मर्कज़ी हुकूमत जी सोच आहे। त खोड़ अहिड़ियूं प्रोजेक्ट्स आहिनि जंहिंमें खोड़ माण्हू इन्वेस्ट कंदा, केतिरा माण्हू इन्वेस्ट कंदा। हाणे जिते किथे हिकिड़ो असां वटि त इहो रवाजु थी वियो आहे त बसूं पियूं निकिरनि, बसूं सिस्टम। हाणे जेतिरे कराचीअ खे वठो, कराचीअ जे जेके वॾा रोड आहिनि उन्हनि सभिनी ते रुॻो तव्हां विच में ट्राम सर्विस हलायो त ज़बरदस्त क़िस्म जी ट्राम सर्विस थी वञे तव्हांजी, ऐं उहा उन में इन्वेस्टमेंट बि घटि, राइट ऑफ वे बि घटि, ऐं उन में तव्हां 15-20-25 किलोमीटर वारी स्पीड ते गाॾियूं हलायो। जॾहिं जेसिताईं उन लाइक़ु थियो तेसिताईं भली तव्हां फ़िलहाल इहा त ट्रैफिक माण्हुनि खे ॾियो फैसिलिटी। बाक़ी पोइ जॾहिं तव्हां फास्ट ट्रेन जे ॾिसो, ॻाल्हि ॿुधो, ॻाल्हि इहा आहे त बेनज़ीर भुट्टो हुई प्राइम मिनिस्टर, त हुन जपनीज़ हुकूमत इहो तइ करे छॾियो त हिन में अंडरग्राउंड रेलवे ठहंदी, सभु कुझु ठहंदी, सभु का शइ तयारु आहे। अञा ताईं मुबिला शाह हुन वक़्तु बेनज़ीर साहिब जो, मुबिला शाह साहिबु हुनजो एडवाइज़र हो, सभु कुझु तयारु पियो आहे, पर जीअं आयो पंहिंजो मुशर्रफ ऐं जीअं MQM वारनि कॾहिं उन क़िस्म जी ॻाल्हि ई न कई आहे। केरु ठाहिणु कोन थो चाहे, हर को खाइणु थो चाहे। सर, सिंध असेंबली में माल खपे, माल खपे, या पॿूं पॿे माल। ब्रेक जो टाइम थियो आहे, ब्रेक खां पोइ नाज़रीन ते वठूं था हिकु मुख़्तसिर वक़्फ़ो, हाज़िर थियूं था ब्रेक खां पोइ। नाज़रीन, प्रोग्राम सिधी ॻाल्हि में ॿीहर अव्हांखे भलीकार था चऊं। जी मुराई साहब, सिंध असेंबली में ॿीहर मकानी निज़ाम वारो 2021 वारो बिल मंज़ूर कयो वियो आहे। जेको वणनि पिया कनि बिल पास कनि। हा, ॻाल्हि इहा आहे जेको वणनि पिया कनि, ईअं असांजो अजीब आहिनि। भुट्टो साहिबु 1973 जो आइन कयो, हिकिड़े ॾींहुं आइन थियो, हफ़्ते जे अंदरि वरी हिकु तरमीम हुन में आई। सो असांजो जॾहिं को बि कमु तयारीअ खां बग़ैर हूंदो आहे, उन में ईअं थींदो आहे। सो उहे बि ईअं थींदो, अड़े फलाणो नुक़्तो पइजी वियो आहे, हिनखे वरी तब्दील कबा मिले असेंबली त हुनखे ठीकु करे। अच्छा सर, इहो चयो वियो आहे त मेयर या चेयरमैन जी चूंड ॻुझी करण बाद शो ऑफ हैंड ज़रिए थींदी। एक्चुअली मेयर जी ऐं उन्हनि जी जेकॾहिं करणी आहे न सही नमूने माण्हुनि खां 1 मैन 1 वोट करे कनि, उहा सही माण्हू तॾहिं चूंडबो आहे। हींअर त हर को पैसा लॻाए ऐं मेंबर ख़रीद थो करे, मेंबर ख़रीद करे उन खां शो ऑफ हैंड कंदो त मां वोट थो ॾियां हिनखे मेयर जो, उनखे बि चवंदो हाणे पैसा ॾेई खाराए मूंखे। अच्छा सर, प्राइमरी ऐं सेकेंडरी स्कूलनि जूं रिपोर्ट्स जेके आहिनि उहे यूनियन काउंसिल में जमा थींदियूं। हाणे यूनियन काउंसिल में केरु ॾिसंदो? जेको म्यूनिसिपल कमेटी जेको हुतां जो ऑफिसर आहे, अणपढ़ियल, जेको भर्ती थियल आहे पैसनि ते, केरु ॾिसंदो? ॻाल्हि आहे त उते जेको असांजो जेको हिन महिल ताईं ट्रैक रिकॉर्ड आहे, अणपढ़ियल थिए थो यूनियन काउंसिल जो चेयरमैन, उहो छा ॾिसंदो? छो था तबाह कयो निज़ाम खे? जेको अंग्रेज़ असांखे निज़ाम ॾेई वियो आहे उहो को ख़राबु कोन्हे, तव्हां हुनखे हलण ॾियो। हीउ जेको तव्हां कयो पिया त स्कूलनि जी थींदी छा मक़सदु आहे? माना त स्कूलनि में तव्हां पार्टीअ खे अहमियत ॾियण था चाहियो त जीअं UCO चेयरमैन पाण खे चङो मुड़ु सम्झे। बाबा ॻाल्हि इहा आहे त सिंध जो माण्हू उहो आहे जेको हुनजे मथां हुनजे चौधारी बगड़ बि बीठा आहिनि, सूर बि बीठा आहिनि, एॾियूं वॼ कढियो कोन। सिंध माण्हू खे परवाह ई न आहे, ख़ैरु आहे मिड़े हिकिड़ो वेंदो, 2 वेंदा, असां वेंदासीं, का ॻाल्हि कान्हे का। इहो त को तरीक़ो ई कोन्हे को। तव्हां UC खे छा करे कंदो? UC चेयरमैन खे उतां जी प्राइमरी तइलीम जी छा प्रोग्रेस ॾींदो? माना मास्तर हुनजे अंडर में हुजनि, हू उन्हनि जी उस्ताद हुनजी ख़ुशामद कनि ऐं पोइ हू हुनजी ख़ुशामद ते हलनि। साॻियो नंढे खां वधीक कारो मुंहुं थींदो, ख़राबु थींदो। ठीकु। अच्छा, वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त पाकिस्तान जो हिसो आहे सिंध, ऐं सिंध खे पाकिस्तान जो हिसो सम्झियो वञे।
अपोजिशन जेका आहे सा जाहिल आहे ऐं MQM सिर्फ़ लसानी सोच रखे थी। हर हुकूमत अपोजिशन खे जाइल चवंदी आहे, जेका बि ईंदी आहे, तंहिं करे असां बि चऊं था ठीकु आहे, वाह मुराद अली शाह वाह। ॻाल्हि इहा आहे त मूंखां कंहिं पुछो त भला छा ॻाल्हि आहे, हींअर वरी शुरू थी वई आहे सूबे खे विरहाइण जी ॻाल्हि ऐं हिन जी ॻाल्हि हुन जी ॻाल्हि। पोइ इलेक्शन आहे न मथां, इलेक्शन आहे, हू पंहिंजे वोट बैंक खे बेवकूफ़ बणाईंदा, हू पंहिंजे वोट बैंक खे बेवकूफ़ बणाईंदा ऐं हुननि खे वोट वठणा आहिनि। ऐं माण्हू वीचारा जाइल आहिनि, उन्हनि खे का ख़बर कान्हे का उर्दू स्पीकिंग चए थो यार मुंहिंजो छा थींदो, ही MQM हुजे, सिंधी चए थो मुंहिंजो छा थींदो जीअं भुट्टो हुजे। पर उन वीचारनि खे न को इल्मु आहे, न को जॾहिं इल्मु ई न आहे त कुल किथां हूंदो सोचण जो। तॾहिं करे कमु इहो पियो हलंदो, हा साॻी पघार ते कमु हलंदो, घबरायो न। अपोजिशन ॿीहर इनखे चैलेंज करण जो फ़ैसिलो कयो आहे। चैलेंज छा थींदो, मेजॉरिटी हिन वटि आहे कान, मेजॉरिटी त आहे पीपल्स पार्टी वटि, उन चैलेंज सां छा कंदा। सईद गनी चयो आहे भई ॻाल्हि इहा आहे त इहो पंहिंजे कंस्टिट्यूएंसी खे ॿुधाइणो आहे, कंस्टिट्यूएंट्स खे ॿुधाइणो आहे, पंहिंजे माण्हुनि खे ॿुधाइणो आहे त ॾिसो असां तारीख़ जारी आहे, लपे हेठां वारी आहे, तव्हांजे लाइ विढ़ूं पिया था। तंहिंजे बाक़ी कुझु कोन्हे में छा कंदा, जॾहिं मेजॉरिटी में पीपल्स पार्टी जी आहे, उहो जेको कानून आणींदा उन्हनि जो प्रिरोगेटिव आहे, इनखे ई जमहूरियत चइबो आहे। अच्छा, उन्हनि जी मुखालफ़त खे सईद गनी चयो आहे त मूंखे लॻे थो हिननि बिल खे सही तरह नाहे पढ़ियो। पर ॾिसो न, ॻाल्हि इहा आहे त बिल खे केरु सही पढ़ियल माण्हू आहे, घणा आहिनि हर पार्टीअ में। पर ॻाल्हि इहा आहे त ॻाल्हि मेन माण्हू वारी ॻाल्हि आहे न, पढ़ियल माण्हू रहे ई कोन्हनि खे इल्मु। हाणे उहो जेको हूंदो अॻु में स्टैंडर्ड, उहा किथे आहे, न यूनिवर्सिटियुनि जो आहे, न स्कूल्स जो आहे, न कॉलेजिस जो आहे। तंहिं करे बसि पोइ हाणे हर को कमु पियो टपाए, अॼो को ॾींहुं टपायो उहो ॾिठो वेंदो। अच्छा, सिंध हुकूमत सिंध सॉल्ट वेस्ट मैनेजमेंट बोर्ड खे ख़तमु करे ऐं हर डिवीज़न में सॉल्ट वेस्ट बोर्ड ठाहिण जो फ़ैसिलो कयो आहे। सिंध सॉलिड वेस्ट में सॉलिड सॉल्ट न सॉलिड, छो त यू आर अ ब्राइट बेबी, तंहिं करे सिंध सॉलिड वेस्ट मैनेजमेंट। हाणे उहो ॾिसूं, जेकॾहिं उनखे ख़तमु था कनि त छो ख़तमु कयो अथनि, कामयाबु त कान वई, नाकाम वई। तंहिं करे सिंध सॉलिड वेस्ट मैनेजमेंट खे भई जेको वणे न सो सॉलिड वेस्ट सॉलिड वेस्ट खे मैनेज कनि न कनि, मैनेज असांखां पंहिंजो घर ई कोन थो थिए, मैनेज असांजा न को तालीम थी थिए, न को हेल्थ थी थिए, न को सॉलिड वेस्ट थो असांजा मैनेज थिए, सो मिड़ेई ख़ैरु आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त मां जॾहिं खां पैदा थियो आहियां तॾहिं खां कराची में दहशतगर्दी खे मुसलत कयो वियो आहे। MQM जी सियासत मरी चुकी आहे, हाणे हू इन अंदाज़ में पाण खे जाॻाइण जी या पाण खे ॾेखारण जी कोशिशि करे। न ख़ैर इन में त को शक कोन्हे न, ही बिलावल शायदि 87 में ॼाओ आहे, 86 में शादी थी आहे या 87 में शादी थी आहे, पर इन में MQM बिल्कुलु टेरर हो सॼे सिंध में, तंहिं करे इन में को शक कोन्हे। जीअं ॾिठो अथई, जीअं ॼाओ आहे त इन में को सच, इन में का बि ॿी ॻाल्हि कान्हे का, बल्कि बिल्कुलु सही थो चए त हिन जॾहिं अखियूं खोलियूं बिलावल भुट्टो ज़रदारी त वाक़ई कराची वॾे हिकिड़े कहर में हुई, सो तंहिं करे उहा ॻाल्हि हुई ठीकु आहे। अच्छा सर, यूरिया भांड चमन बॉर्डर ज़रिए स्मगल थियण जो इंकशाफ थियो आहे, केरु करे इन ॻाल्हि जो? ॻाल्हि इहा आहे त हुकूमत खे इन ॻाल्हि जी परवाह आहे कान। फौजी फाउंडेशन जेतिरो को 40% यूरिया ठाहे थो उहो बि ॿाहिरि थो वञे। हुनजो रीज़न इहो आहे त हिकिड़ो त स्मगलिंग जो मर्ज़ु आहे हिन मुल्क में, पैसनि जो मर्ज़ु आहे कमाइण जो, हुनजे करे हिते तव्हांखे ॿुधायां त आबादगारनि खे कंट्रोल रेट 1700 समथिंग आहे, 2500 में बि कोन थो मिले। हाणे इहो मुल्क कंदो, मुल्क जी ज़राअत कंदी तरक़ी, सो इमरान ख़ान ॾिसंदो ख़्वाब। तबाही आहे, बर्बादी आहे, कहिड़ी कहिड़ी ॻाल्हि कजे। ज़राअत खाते चयो आहे त सिंध जो हिसो 23% आहे, पर फ़िलहाल उनखे 19% ॾिनो पिया वञे। तॾहिं करे यूरिया भांड जो जेको न कुझु बि कोन्हे, सिंध जेका आहे सा लास्ट प्रायोरिटी आहे मरकज़ी हुकूमत जे लाइ, आख़िरी प्रायोरिटी आहे। जेको चइबो आहे न त बाबा हाणे मानी बची आहे त नौकरनि खे खाराए छॾियो, सिंध ईअं आहे। पर ॾिसो न, सिंध पाण बि त सिंधियुनि पाण बि त सिंध सां ईअं कयो आहे न, ठीकु। 2008 खां 2013 पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट हुई, सिंध में छा थियो? हिकिड़ो मोटरवे न ठहियो किलोमीटर। पंजाब प्राइम मिनिस्टर नवाज़ शरीफ आयो त हुन सॼो पंजाब ॻंढे छॾियो आहे मोटरवेज़ में। तंहिं करे जेकॾहिं पंजाब वेरी थियनि, पंजाब कुझु न कनि, परावनि ते कहिड़ी मयार आहे? परावनि ते मयार थींदी छा? जेकॾहिं पंहिंजो धकु हणे ऐं पराव चवंदो न बचायो हिन मूंखे पराए, त उहो त पोइ हुन ते त मयार ई कान्हे, छो बचाए तव्हांखे? हू त आहे ई पराव।
सर सुई नादरन गैस कंपनी सिंध ऐं बलोचिस्तान जे सनतन खे गैस सप्लाई बंदि करण जो फ़ैसिलो कयो आहे। कुझु न हूंदो त पोइ छा कंदो? माण्हुनि जा कपिड़ा जेके आहिनि धोई ऐं निपूड़े त कोन हलाईंदा न कम खे। असां कुझु कयो ई कोन्हे पंहिंजे लाइ, असां कुझु पंहिंजे लाइ कयो ई कोन्हे को त हिन मुल्क खे छा छा खपे, छा घुरिजा, छा प्लैनिंग कयूं, कीअं हासिलु कयूं, कंहिं कयो ई कोन्हे ईअं। मुंहिंजे साम्हूं जी ॻाल्हि आहे, सभु मूं ॾिठो मोटरवेज़ छो ठाहिया, जो हुकुमराननि खे कमीशन खाइणी। छो? हिकिड़ो किलोमीटर 100 करोड़ जो थो थिए, त उहो छो न इन मां खाए 100 करोड़ मां हिकिड़ो 1-2% मिलेसि त 2 करोड़ मिलेसि न। सो ईअं छा मोटरवे ठही विया, मोटरवे हिंदुस्तान में घणा मोटरवे आहिनि, हेॾो सारो असांजो मज़बूत मुल्क आहे। बांग्लादेश में घणा मोटरवे आहिनि, इहे असांजे मुक़ाबले जा जेके असांजे 3 वारा मुल्क आहिनि, ईअं खणी सम्झो पाकिस्तान जा कंटेम्पररी आहिनि, पाकिस्तान जा घणा आहिनि मोटरवे हुते, छो कोन्हनि? इनजे करे जो मोटरवे हिकिड़ो ईअं आहे जीअं तव्हां हींअर इहो पाए वेठा आहियो वॻो, इन जी जाइ ते सिल्क जी साड़ी पायो, पोइ तव्हां अफोर्ड करे सघो न करे सघो, उधारा वठो, बाबे खे चओ त बाबा वञी किथां वञी वठी अचो उधारा पैसा ओड़े पाड़े खां, मूंखे सिल्क जी साड़ी पाइणी आहे। सो मोटरवे बि ईअं अयाशी आहे, त तंहिंजे करे असां पंहिंजो पाण खे पाण तबाह कयो आहे। मोटरवे असांजी ज़रूरत ई कोन्हे, असांजी रेलवे जी डेवलपमेंट ज़रूरी हुई असांजे लाइ। ठीकु आहे, ब्रेक जो टाइम थियो आहे, हाज़िर थियूं था ब्रेक खां पोइ। बैक नाज़रीन जी मुराई साहब, सिंध हुकूमत सिंध में समूरा सूबाई सर्विस कैडर ख़त्म करे CSS जे तर्ज़ ते सूबाई कैडर ठाहिण जो बैड थिंग। ॾिसो ॻाल्हि इहा आहे त असां वटि सूबे में ऐं मर्कज़ में इन में को शक कोन फ़र्क़ु हो जी, ऐं इहो यको अंग्रेज़नि जे दौर खां त सूबाई हुकूमत जो असिस्टेंट कमिश्नर, पुलिस, DSP ऐं सेक्शन ऑफिसर, इहे सभु थींदियूं आहिनि, मतिलबु ठीकु आहे। हाणे उन में जेकॾहिं सिंध हुकूमत चाहे थी त हिकिड़ो जीअं सेंट्रल सुपीरियर सर्विसिस आहे पाकिस्तान, उनखे चऊं था त हीअ पाकिस्तान प्रोविंशियल सुपीरियर सर्विसिस करे, ऐं उन में पोइ असिस्टेंट कमिश्नर, DSP ऐं सेक्शन ऑफिसर, लोकल गवर्नमेंट जा ऑफिसर, इहे जेके बि आहिनि, उन सां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, फ़ाइदो इहो थींदो जो उनजी ट्रेनिंग बि थिए थी। शुरू में 6 महीना त ट्रेनिंग थींदी आहे CSS ऑफिसर, CSP ऑफिसर जी, कहिड़े बि काडर जो हुजे। तंहिंजे करे इहा पासे, पर ॻाल्हि इहा त का बि तब्दीली बहितरी लाइ त गुड, पर जेका बि तब्दीली रुॻो पंहिंजे ज़ाती अना खे मुतमइन करणु त उहो नुक़सानु ॾिए थी। जी अच्छा सर, सिंध हुकूमत जे तरफ़ां 50,000 नौकरियुनि जो इश्तिहार शाया कयो वियो, जंहिंमें हींअर ताईं 11,54,400 शागिर्दनि अप्लाई कयो आहे नौकरी जे लाइ। तमामु घणी बेरोज़गारी आहे न। अच्छा, असां नौजवान खे रुॻो इन पटीअ जे बत्तीअ जे पोयां लॻाया विया, बत्तीअ जे पोयां लॻाया जो सरकारी नौकरी, असां उन्हनि खे हुनर ई कोन था ॾियूं। जी, असांजा हुनरी स्कूल नाकाम विया आहिनि, उते कापी ऐं कल्चर ऐं उते उहा ॻाल्हि ई कान रही आहे। एसोसिएशन उस्तादनि जूं जिते किथे डोमिनेट थियूं कनि, पंहिंजूं ॻाल्हियूं न मञराइनि, पढ़ण खां अमठो। सो तंहिंजे करे ॻाल्हि आहे त जॾहिं नौजवाननि में हुनर ई न आहे जो पंहिंजो कमु करे सघनि, त पछाड़ी जो सभु नौकरियुनि जे पोयां लॻंदा। केतिरा साइको थियो वञनि, केतिरा नशनि में नशा कनि, नियाणियूं हुजनि या पुट हुजनि, उहे पछाड़ी तबाह थियो वञनि फ्रस्ट्रेशन्स में। इन खां कीअं निकिरी सघिजे थो, बेरोज़गारी खे कीअं ख़तमु करे निकिरी त सघिजे थो। ॾिसो ॻाल्हि इहा आहे त तव्हां ॿारनि खे, नौजवाननि खे हुनर त ॾियो न, निकिरी छो था सघो। सची ॻाल्हि साम्हूं ॻाल्हि इहा थी आहे त नाज़रीन, असां वटि हिकिड़ी एडवर्टिज़मेंट पई थी हले, महिरबानी करे पंहिंजनि बचनि खे मैट्रिक पास नियाणियूं हुजनि या छोकिरा हुजनि, उन्हनि खे पाकिस्तान एयरफोर्स में जायूं आयूं आहिनि। उहे ज़बरदस्तु जायूं आहिनि, उहे उनजे करे ज़बरदस्तु आहिनि जो हू ट्रेड सेखारींदा, इंसान बनाईंदा उन्हनि खे। सो तंहिंजे करे नर्सिंग बि आहिनि, ॿियूं बि आहिनि। महिरबानी करे तव्हां पंहिंजो औलाद खे, या जेके नौजवान ॿुधनि था, एयरफोर्स में वञो, तव्हांजी उते रहाइश बि आहिनि, सिक्योरिटी बि आहे, फोर्सिस जहिड़ी ॿी नौकिरी कान्हे का। सर, मेडिकल में दाख़िलाउनि जे हवाले सां वफ़ाक़ ऐं सिंध हुकूमत ॿीहर हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं अची विया आहिनि। PMC सिहत खाते सिंध जे ख़िलाफ़ पिटीशन दाख़िल कराई आहे सुप्रीम कोर्ट में। छा कबो कोन्हे की छा चवां, मां छा कयां। ॾिसो ॻाल्हि आहे त इहा अहिड़ी शइ आहे जिन ते ख़ासि तौर ते तइलीम जे मामले ते इख़्तिलाफ़ राय छाजो आहे, असांजो कहिड़ा पर्सनल इंट्रस्ट आहिनि। जेका बहितरी आहे, जेका सुठी शइ आहे, उन पॉलिसी खे अडॉप्ट करणु खपे। पर पोइ छा आहे त
छा हाणे ॻाल्हि कजे, ॻाल्हि जिते किथे पंहिंजा पर्सनल मफ़ाद ईंदा ऐं मेरिट जी ॻाल्हि न थींदी त पोइ त ईअं थींदो न, पोइ त जहिड़ा थींदा, हर ॻाल्हि ते जहिड़ो थींदो। जी सर, इहो मसइलो जेको वफ़ाक़ जे तरफ़ां त 60% मार्कूं हुजनि शागिर्दनि जूं, पर सिंध सरकार इहो चयो आहे त अगरि ईअं थियो त पोइ ईंदड़ 10 सालनि में सिंध में डॉक्टर्स जी तमामु घणी खोट हूंदी, जंहिंजे करे उन्हनि 50 या 55% रखियो आहे। 55 शायदि रखी हूंदनि, 50 त तमामु घटि आहे। अच्छा, तमामु घटि आहे। मां सम्झां थो 60 बि को एॾो वॾी ॻाल्हि कान्हे का, 60 ॿार खणनि था। बाक़ी मिड़ई आहे हुकूमत, मर्कज़ी हुकूमत सां जहिड़ो करिणो सूबाई हुकूमत भली नंढियुनि नंढियुनि शयुनि ते इशूज़ ते पर इशूज़ ठाहे वेही रहे। फुज़ूल आहे ॻाल्हि, भली 60% त हुजनि, ॿार अचनि था खणी। ॻाल्हि इहा त कापी करणु, कापी एतिरी आहे जो ॿार 60% त छा 80% था खणनि, जंहिंखे अचे कुझु कोन थो। इहा त इशू ई कोन्हे जहिड़े करण जो। ॾिसो ॻाल्हि आहे, हिकिड़ो माण्हू हो IBS अखर जो, सिद्दीकी साहिबु, अलाह जन्नत नसीब करेसि। हिकिड़ी ॾींहुं मां राति जो 9:30 बजे मानी बानी खाई बसि कईसीं, चई अचो त तव्हांखे घुमायां। वठी वियो त क्लास पिया हलनि, राति जो 9:30 बजे 10 बजे क्लास पिया हलनि। मुंहिंजो हीउ छा आहे, चई उहे छोकिरा आहिनि जेके पोइते आहिनि, ॿारड़ी जा आहिनि, पोइते आहिनि, हिननि खे कोप अप नथा करे सघनि, हिननि जी एक्स्ट्रा ट्यूशन था कनि। सलामत हुजे जिते बि हुजे, अलाह हुनखे मग़फ़िरत फरमाए। छा त माण्हू हो। सो तंहिंजे करे ॻाल्हि इहा आहे त असां वटि अहिड़ो त को सिस्टम आहे कोन त हिननि ॿारनि खे कीअं इक्विप कयूं, कीअं हिननि खे बहितर तइलीम ॾियूं, या कीअं हिननि जी ग्रेडिंग बहितर करायूं। असां जो रुॻो आहे हिननि ते विढ़ंदासीं, ऐं हिकिड़ो त फेडरल गवर्नमेंट सां जहिड़ो करिणो आहे, ऐं ॿियो हिन में 60% त कुझु आहे ई कान, हर को खणे थो। हिन में छो जी सिंध हुकूमत खे फ़िक्र थियो आहे। बसि ॻाल्हि आहे त ॾिसो, सिंध जो दर्द कोन्हे, बाक़ी कुझु ॿी गेम आहे। सिंध जो सिंधी माण्हू तव्हांजा स्टूडेंट सभु इंटर जा तव्हां ॾिसो 60% खां वधीक मार्कूं था खणनि, कापी कल्चर जे करे। सर, वज़ीर आज़म इमरान ख़ान कराची में ग्रीन लाइन बस मनसूबे जो इफ़्तिताह कयो। 25 डिसेंबर खां बसूं शुरू थींदियूं, जंहिंमें 20 खां 50 रुपया चवनि था भाड़ो। छा ठीकु थियो, पर मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो त असांजो बसूं पई मां त ख़िलाफ़ आहियां। मां चवां थो इन मां कॉरिडोर ॾिसी आयो आहियां, उहो कॉरिडोर जेको आहे सो तक़रीबन 60 फुट जो विच रोड ते बसूं हलनि थियूं, जंगलो अलॻि लॻो आहे। उनजी जाइ ते ट्रेन ठही वञे हा, गाॾियूं घटि, हिकिड़ी ट्रेन हले, उनजो जेको उनमें जेको बि तेल पए उन ते माण्हू घणो खोड़ विया आहिनि। बस में वेंदा 50 माण्हू 60 माण्हू, ट्रेन में वेंदा 600 माण्हू। असांजो ध्यानु ई हेॾी पॉपुलेशन आहे, पॉपुलेशन खे बसूं छा कंदियूं, माण्हू टप कढी वेंदा आहिनि बसुनि मां। ठीकु। अच्छा सर, नून लीग इल्ज़ाम लॻायो आहे त ही मनसूबो हिकिड़े हुकूमत जो हुयो ऐं वरी अची PTI सिर्फ़ उन ते पंहिंजे छो त जेका इत्तफ़ाक़ फाउंड्री हुई न, उन मां कढी लॻायो हुन। हुकूमत छाजो ॻाल्हि, मुआड़ पैसा मुल्क जा आहिनि। हिकिड़ी तव्हां पूरो न कयो, ॿी मुल्क जी कयो आहे, इफ़्तिताह उहे कंदा न। या त तव्हां पंहिंजो घर मां चंदो करे लॻायो, पोइ तव्हां फिटन त कयो मिरान ते। इहा अजीब किस्सो आहे। छा आहे त माण्हू जेको, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, जिते माण्हू जाहिल, जिते माण्हू अणपढ़ियल, उते इन्हनि सभिनी शयुनि खे हेॾी करप्शन कई अथनि, हेॾा केसिस आहिनि, हेॾा कोर्टनि फ़ैसिला कया आहिनि, उनखे बि रोज़ मलाइनि था कनि, ख़राब था कनि। तंहिं करे मैडम न छेड़ मलंगानू। अच्छा सर, इन ते न सिर्फ़ नून लीग तनक़ीद कई आहे, पर पीपल्स पार्टी ऐं ॿियनि जेके पार्टीज़ आहिनि उन्हनि तनक़ीद कई आहे वफ़ाक़ ते त ही सिर्फ़ इफ़्तिताह करे रहिया आहिनि। ॾिसो न, ॻाल्हि आहे त उहो PMD जी आहे न पंहिंजो, उहो त सभु ख़िलाफ़ आहिनि, हिन हुकूमत जे पोयां आहिनि। हिन हुकूमत जे पोयां आहिनि त बाक़ी रही ॻाल्हि, पाणी कोन कयो छा, सभिनी कयो आहे। नवाज़ शरीफ़ जूं प्रोजेक्ट्स पीपल्स पार्टी वारनि इफ़्तिताह कोन कया छा? पीपल्स पार्टी वारनि जी प्रोजेक्ट्स नवाज़ शरीफ़ वारा जॾहिं हुकूमत में त कोन कनि छा? को कंहिंजे नाले थी वञे छा? को पंहिंजो माल त कोन था लॻाइनि न खीसे मां, जो चवंदा इहो असांजी प्रोजेक्ट थी वई। हुकूमत जा पैसा आहिनि, हुकूमत पाकिस्तान जा पैसा आहिनि। 50% तव्हां लॻाया, अधु हुई 50% ॿिए लॻाया, हाणे तव्हांखे चवंदो न तव्हां अची कयो हिते इफ़्तिताह। बसि मिड़ई आहे मैडम, ॻाल्हि ख़राबु आहे ॾाढी। असां जेसि ताईं टॉलरेंस असांजे सोसाइटी में न ईंदो ऐं पॉलिटिकल लीडरशिप में न ईंदो ऐं हक़ीक़त पसंदीअ जो मुज़ाहिरो न कंदासीं त इते ई पिया फिरंदासीं। सिंगापुर जे प्राइम मिनिस्टर जो मिसाल थो तव्हांखे ॿुधायां, मूंखे ॿुधायो आहे त मुबला शाह वियो में बीबी बेनज़ीर शहीद, बीबी शहीद जो पैगाम खणी सिंगापुर जे प्राइम मिनिस्टर ॾे। सो हुन सां वेठो वेठो चई त ख़बर आहे तव्हां छो था तरक़ी कयो, तव्हांखे ख़बर आहे तव्हां छो था तरक़ी कयो? चई न, चई इन करे कोन था कयो जो तव्हां जमहूरियत खे हलण ई कोन था ॾियो। हिकिड़ो इलेक्ट थी अचे थो, उनजे पोयां पइजी था वञो, धांधली आहे इलेक्शन, उनखे टाइम ई नथा, उनखे अहिड़ो था कयो जो अधु
पंहिंजो दिमाग़ तव्हां नथो लॻाए, अधु कमु हुकुमरानी में थो लॻाए, सॼो हुकुमरानी न लॻाए कोन थो, तंहिंजे करे तव्हांजी रोज़ क़ौम पोइते आहे। वाकई भला जमहूरियत जो मतिलबु इहो आहे त कूड़ी आहे सची। चूंड थी वई, 5 साल करण जो इमरान खे, जेकॾहिं चङी न आंदई इहो ई मुल्क जा माण्हू चवंदा फिटन हाल त कढोसि ॿाहिरि। हाणे ॻाल्हि इहा आहे त तव्हां उहो बि पूरा अकाउंट कोन ईंदो, गार जी गई पई पवंदी ऐं रोज़ पिया जलसा कंदो, केॾी एनर्जी थी वेस्ट थिए, माण्हू ऐं रिसोर्सिस केतिरा ज़ाया था थियनि। पर ॻाल्हि इहा आहे त बाबा तव्हां जेको बि अचे 5 साल जो तूं हाणे तुंहिंजा आहिनि, तूं हलाए माई जे लाल हलाए त ख़बर पए, आख़िर में ॻाल्हाईंदासीं। आख़िरी साल हूंदो आहे जो माण्हू तनक़ीद करे। अच्छा सर, इस्लामाबाद हाई कोर्ट में शहरियनि जी गुमशुदगियुनि बाबति केस जी ॿुधणी थी आहे, जंहिंमें अदालत चयो आहे त शहरियनि जी गुमशुदगियुनि जा ज़िम्मेवार मुल्क जा चीफ एग्जीक्यूटिव आहिनि, छो न उन्हनि ख़िलाफ़ आर्टिकल 6 तहत कार्रवाई कई वञे। थियणु खपे, पर हुन जे लाइ मां तव्हांखे ॿुधायां थो त फेडरल गवर्नमेंट जे हिकिड़े मरकज़ी वज़ीर थो चए नालाइक त जेके माण्हू खॼा उहे जेके आहिनि से के अफ़गानिस्तान विया उते मारिजी विया, के हेॾे विया उते मारिजी विया, असां वटि आहिनि ई कोन, हुकूमत जे माण्हुनि वटि या एजेंसी वटि त आहिनि ई कोन। हाणे ॻाल्हि इहा आहे त ॾिसो, इंसानु जेका ॻाल्हि हुजे सा अप्लाए पाण ते करे, त मुंहिंजो बच्चो, मुंहिंजो भाउ, मुंहिंजो औलाद जेकॾहिं ईअं खॼी वञे ऐं ईअं बेदर्दी सां हुनखे मारियो वञे त तूं छा, तुंहिंजे दिलि ते छा गुज़रंदो? जेकॾहिं इहा सोच अचे पोइ शायदि मामिलो बहितर थी वञे। जी बिल्कुलु ठीकु। अच्छा, कराची में हिंदुनि जी 225 एकड़ ज़मीननि तां कब्ज़ा छॾाइण लाइ FIA पुलिस ऐं रेंजर्स खां मदद घुरे वरिती आहे। कब्ज़ा त तमामु घणा आहिनि पाकिस्तान में। कब्ज़ाई ग्रुप त पहिरें ॾींहं खां 14 अगस्त 1947 खां मुंहिंजो हिकिड़ो दोस्त थो ॻाल्हि करे, बदर भाई हो, बर्मिंघम में रहंदो हो, शाइर दानिश्वर हुयो, एतिरो इन लेवल जो दानिश्वर हो जो फैज़ अहमद फैज़ बनो वटि रहंदो हो। ऐं ॿियो जेको पठान हो, जेको वॾो शाइर हो, पठान नालो विसरी थो वञे मूंखां, रंजिश से दिल्ली दुखाने को दिया, आप फिर से मुझे छोड़ के जाने के लिए आ, उहो शाइर हो। इहो रहंदा ई हुन वटि आहे। उहो चए थो त मां आयुसि हिंदुस्तान मां, मुहाजिरो, मां आयुसि हिंदुस्तान मां, हैदराबाद में रेशमी गलीअ ते हिकिड़ी बिल्डिंग में असां टपड़ रखिया, तालो ॾेई वियासीं कराची ॿियनि माइटनि सां मिलण लाइ, मोटी आयासीं ॿिए ॾींहुं त टपड़ ई कोन, ॿिया माण्हू वेठा। सो उन पहिरें ॾींहुं खां ई कब्ज़ो कमु जारी आहे। अच्छा, ठीकु आहे। प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो आहे। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम ते इजाज़त ॾींदा।